अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल अथव? उमेद कयां थो ठीकु ठाक हूंदव। दोस्तों, इन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदो पियो हलां ड्रामा सीरियल वेरनि जे वसीअत जे बाबति तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो पियो हलां। जी हा दोस्तो, हिन ड्रामे में जेको आहे त सिंध जा बहितरीन ऐं मशहूरु अदाकार कमु करे रहिया आहिनि, जीअं धर्मशाह शहज़ादी, मजू सत्ता, लाड़ हाजी टिणो। इन खां अलावा काफ़ी नंढा वॾा मशहूरु अदाकार हिन ड्रामे में कमु कनि पिया। जी हा दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे जो जेको डायरेक्टर आहे उहो तव्हां त ॾिठो हूंदो, ऐं डायरेक्शन में हुनजे में काफ़ी ड्रामा वॾा थी चुका आहिनि। ऐं सिंध जो बहितरीन ऐं प्यारो दोस्त असांजो सैद ख़ालिद शाह बि हिन ड्रामे जो डायरेक्टर आहे, जेको ही ड्रामो रिकॉर्डिंग करे रहिया आहिनि। ऐं सुठी सुठी लोकेशन ते जेको आहे त सैद ख़ालिद शाह रिकॉर्डिंग करे रहियो आहे। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां ज़ुल्फ़कार बुर्दी, इन खां अलावा अलिया चन्ना, इन खां अलावा काफ़ी एक्टर नंढा वॾा हिन ड्रामे में कमु कनि पिया। हीउ ड्रामो जेको आहे सिंध टीवी ते ॾिसी सघो था 7:10 ते। दोस्तों, अॼु जो वीडियो पसंदि आयो त महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। महिरबानी त सभिनी दोस्तनि